धरती जो जमालो वाह वाह जमालो में अस्सलाम वालेकुम अमा सभिनी के हैदर कादरी तरफां भली कार चवां तो तव्हां सभिनी के माशाअल्लाह। ऐं हिन वक़्तु असां पंहिंजे शो में शामिल अची चुका आहियूं ऐं तव्हां जूं कॉल्स शामिल कंदासीं। सभ खां पहिरियां जेको असांजो सेगमेंट हूंदो आहे जंहिंजो नालो आहे शौक़िया सिंगर। ऐं शौक़िया सिंगर सेगमेंट में ॾिसूं था सभ खां पहिरियां जो केरु असांखे कॉल करे थो ऐं केरु आहे जेको बहितरीनु आवाज़ ॿुधाए करे असांखे मस्त करे सघे थो। छो त अॼु राति बि माशाअल्लाह ॾींहों ॾींहुं वञे थी थधी थींदी, सो थधि वञे थी वधंदी ऐं थधि वारियूं रातियूं जेके हूंदियूं आहिनि उन जे हवाले सां जेकॾहिं थोरो मूंखे पाण खे हिकिड़ो कलाम यादि अची वियो आहे, हिकिड़ी लाइन यादि अची वई आहे। जेकॾहिं हीउ माइक ऑन थियो त ॾाढो सुठे तरीक़े सां मां तव्हांखे ॿुधाए सघंदुसि। हे त मां थो चवां सुठे तरीक़े सां, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे कोशिशि करणु, पर हाणे सुठे तरीक़े सां थिए थो या न। हलो 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 ख़ासि करे जे ॻोठनि में वधीक सीउ हूंदो आहे ऐं एतिरो सीउ हूंदो आहे जो चांहि या गरम खाधा उहे वधीक खाधा ऐं पीता वेंदा आहिनि। सो अमर लसी थी बिलोड़े ऐं बाबो गाह थो गाहे, अदी भरे थी पाणी ऐं अधो थो माल चराए, सर्द रात में वेठो ॾाढो सबके किसा ॿुधाए, सबके किसा ॿुधाए, छेड़न जी बाहि ते थो चाचो चाहे पचाए, चाचो चाहे पचाए, वकड़ ॾेई शापर खे जेकी लोॾे बाहूं घुमनि था, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू, मथे ते टोपी कुल्हे ते अजरक जेकी पाए घुमनि था, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू। मेहमान नवाज़ीअ में ही मारू मुंहिंजा ज़ोर हिन, कचहरिन जा कोॾिया ऐं महफ़िल जा ई मोर हिन, लोक संगत ऐं सिक ते पंहिंजो सदा कंदा सिर घोर हिन, इश्क मोहब्बत जे अॻियां अरॾा माण्हू मोर हिन, अरॾा माण्हू ज़ोर हिन, हाल फ़क़ीरी हूंदे पोइ बि जेकी सार लहनि था, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू, से थई सिंधी माण्हू। शौक़िया सिंगर में मां पंहिंजो हिसो तो शामिल करे छॾियो ऐं ॾिसां थो त लाइन ते सभ खां पहिरियां अॼु असांजे हिन शो जे सेगमेंट में कंहिंजी कॉल आहे ऐं कहिड़े शहर खां आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं? जी मैं बिल्कुल ठीक हूँ, आप सुनाए कैसी हैं? फिरोजा बात कर रही हूँ सखर से। फिरोजा सखर से बात कर रही हैं। फिरोजा आज आपने कॉल करी है शौकिया सिंगर में, जबकि आप शायरी में ज्यादा पार्टिसिपेट करती हैं। मैंने सोचा कि आज थोड़ी सी प्रैक्टिस के बाद सिंगिंग में आया जाए, थोड़ी इसमें भी मेहनत होनी चाहिए। मतलब तो अज फिरोजा बाकायदे तैयारी करे आई या? हाँ थोड़ी बहुत तैयारी की है वैसे मैंने। ठीक है तो पोइ सब खां पहिरियां फर्स्ट कॉलर असांजी फिरोजा फ्रॉम सखर आहे ऐं ॾिसूं था सब खां पहिरियां असांखे कहिड़ो कलाम थी ॿुधाए फिरोजा। जी फिरोजा। जरा ढोल की बजाओ गोरियो, मेरे संग संग जाओ गोरियो, शर्माओ ना लगा के मेहंदी, जरा तालियां बजाओ गोरियो, ये घड़ी है मिलन की, एक सजन से सजन की, ये घड़ी है मिलन की, एक सजन से सजन की, गीत ऐसा कोई गाओ गोरियो, ऐसी ढोल की बजाओ गोरियो, जरा उनकी भी ताल देख लो, आज उनको भी नचाओ गोरियो, ये घड़ी है मिलन की, एक सजन से सजन की, ये घड़ी है मिलन की, एक सजन से सजन की। जी फिरोजा, फिरोजा बहुत अच्छा बहुत अच्छा बहुत अच्छा। बिल्कुल
तव्हां वाकई महिनत कई आहे, छो त तव्हां जॾहिं पहिरियों ॻाईंदा हुओ त काफ़ी सुरनि खां हेॾे होॾे थी वेंदा हुओ। सो मे बी हाणे बि तव्हां कुझु हेॾे होॾे थिया हूंदव, एतिरो एक्सपर्ट त मां बि न आहियां, पर पहिरियां खां तव्हां काफ़ी बहितर ॻायो आहे। सो ॾाढो ज़बरदस्त। फिरोज़ा सखर खां कॉल कंदे असांजी ईअं सम्झो हिन शो जी रेगुलर कॉलर आहे, जेका ज़्यादातर पार्टिसिपेट शाइरी में कंदी आहे, पर अॼु हिननि सिंगिंग में कॉल कई आहे। सो मुक़ाबिलो अॼु थींदो ऐं बाक़ाइदे थींदो। सखर खां कॉल हुई पहिरीं, ऐं ॿियो ॾिसूं था कहिड़ो शहर आहे जेको हिन वक़्तु राति जे टाइम में जाॻंदो हूंदो, ऐं ख़ासि करे हेॾी थधियुनि रातियुनि में। रातियूं वॾियूं थींदियूं आहिनि ऐं माण्हू जल्दी सुम्ही पवंदा आहिनि, पर के जेके हूंदा आहिनि उहे तमामु देरि ताईं जाॻंदा आहिनि, जीअं माया ऐं मूं जहिड़ा, यानी की हिन वक़्तु काफ़ी जाॻंदा हूंदा। सो ॾाढो ज़बरदस्त लॻंदो आहे जॾहिं बि अव्हां सां इंटरेक्शन थींदो आहे, ख़ासि करे हिन धरती जो जमालो शो में, छो त अव्हां मौजूदु न आहियो, अव्हां परे हूंदा आहियो, पर तव्हांजो जेको वॉइस, तव्हांजी कॉल, उहा तव्हांजे हुजण जो ई अहसासु ॾियारींदी आहे तव्हां मूंसां गॾु आहियो। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो? मां शिफ़ा थी ॻाल्हायां। शिफ़ा, शिफ़ा कीअं आहियो? किथां खां कॉल कई आहे? मां शिकागो खां फ़ोन कई आहे। शिकारपुर खां? जी शिफ़ा, छा था ॿुधायो तव्हां? शौक़िया सिंगर सेगमेंट में ताईं कॉल शामिल थी वई आहे। गानो? हा गानो ॿुधाईंदो? हा। अच्छा ठीकु आहे, गानो बि तव्हां ॿुधायो। ऐं तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? 2 में पढ़ंदी आहियां। ओ शिफ़ा त तमामु नंढड़ी आहे। पोइ तव्हां खां पोइम पुछां? जी। पोइम ॿुधायो। Twinkle, twinkle, little star, how I wonder up you are, up the down ever so high, like a diamond in the sky. माशाल्लाह ज़बरदस्त। ॿियो शिफ़ा छा कंदा आहियो? ट्यूशन व्यूशन पढ़ंदा आहियो? गेम्स खेॾंदा आहियो? जी। ठीकु आहे, शिफ़ा जी कॉल शामिल कईसीं। शिफ़ा 2 क्लास जी स्टूडेंट आहे ऐं हिन वक़्तु ताईं जाॻे थी, शायदि स्कूल बंदि आहिनि हिन जे करे। हा न शिफ़ा? जी। ठीकु आहे, हाणे तव्हां सवेरे सुम्ही पओ बाबा। शाबाश, तव्हांजी कॉल शामिल थी वई आहे। ॾिसूं था त हाणे असांखे जेका टीं कॉल आहे उहा कहिड़े शहर खां अचे पई। शिफ़ा असांखे कॉल कई शिकारपुर खां, जंहिं ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ॿुधायो, ऐं फिरोज़ा सखर खां असांखे कॉल, यानी की सखर शिकारपुर ॿई गॾु आहिनि। सो ॾिसूं था त हाणे लाड़काणे जी कॉल थी अचे। हैदराबाद, कराची, टंडरो अलैया, टंडरो आदम, मोरो, दादू, छो ही शहर हिनमहिल ताईं गैर हाज़िर आहिनि काफ़ी ॾींहंनि खां। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी ज़ुबैदा। केरु पिया ॻाल्हाइनि? ज़ुबैदा। पंहिंजो नालो ॿुधाइजो। ज़ुबैदा ॻाल्हाइनि थी कश्मीर खां। ज़ुबैदा, शहर कहिड़ो? कश्मीर। कश्मीर खां। जी जी ज़ुबैदा, तव्हां असांजो शो ॾिसंदा आहियो? जी जी। जी कॾहिं कॾहिं टाइम मिलंदो आहे, मौक़ो मिलंदो आहे त ॾिसी वठंदा ठीकु आहे। आहियूं, जॾहिं लाइटिंग हुजे। बिल्कुलु हा। ज़ुबैदा, अव्हां जी कॉल शामिल थी चुकी आहे शौक़िया सिंगर सेगमेंट में। हिन सेगमेंट में कलाम ॿुधाया वेंदा आहिनि, गाना ॿुधाया वेंदा आहिनि, ऐं तव्हां हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहियो। त कहिड़ो गानो ॿुधाईंदो तव्हां? तव्हां जहिड़े वक़्तु मूंखे कॉल पिया कयो त उन वक़्तु तव्हां छा सोचियो हुयो? बस ईअं बस कॉल लॻी वई, अॼु लॻे हा त पोइ सोची वठां, न लॻी वई आहे त बस हाणे वरी सोचां थी। अच्छा, मतिलबु तव्हां हाणे थोरो हज़ार माण्हू हज़ार महीना मिलन था मूंखे ही हाल दिल जो मैं कीअं ॿुधायां। बस बहितर आहे, जेको हाल हुयो तव्हांजो, शाबस वरी बि ॿुधायव, न त न ॿुधायो आहे त छा कयूं आहे तव्हांखे। कश्मीर खां असांखे अधी ज़ुबैदा कॉल कई ऐं हुननि बि कलाम ॿुधायो। 3 कॉल्स शामिल थी वियूं आहिनि, सखर, शिकारपुर ऐं कश्मीर। ठटे मां कॉल कोन पई अचे, मकली मां कॉल कोन पई अचे, जुंगशाई मां कॉल कोन पई अचे, छो भला, छाजे करे?
ऐं ज़्यादातर असांजा जेके रेगुलर शहर हूंदा आहिनि लाड़काणो, शिकारपुर, दादू, मोरो, सो ई बि असांखे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त गानो माण्हू सोचींदो आहे त कहिड़ो मां ॻायां। इहो तक़रीबन हिन सेगमेंट में माण्हू सां इहा हिकिड़ी कैफ़ियत गुज़रंदी हूंदी, पोइ उन में बि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे। सो तव्हां कॉल जीअं ई तव्हांजी लॻंदी आहे पोइ तव्हां अञा वधीक एक्साइटेड थी वेंदा आहियो त हाणे माना मां कहिड़ो गानो ॿुधायां। काफ़ी घटि हूंदो आहे जेको परफेक्ट टाइम ते परफेक्ट गानो ऐं परफेक्ट सुरनि सां ॿुधाईंदो आहे, यानी कि उहो ई शौक़िया सिंगर सेगमेंट जो विनर थींदो आहे। सो तमामु सुठो लॻे पियो। 3 कॉल्स असां जूं शामिलु थी चुकियूं आहिनि ऐं उन खां पोइ असां मुख़्तलिफ़ जेके असां सेगमेंट्स हूंदा आहिनि जंहिंमें तव्हां शेरो शाइरी में ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां हिसो वठंदा आहियो। सो लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी वाह। अल्लाह सनाउल्लाह तो कराया स्मार्ट सनाउल्लाह कंबर खां। स्मार्ट सनाउल्लाह जी स्मार्ट सनाउल्लाह कीअं आहियो? अल्लाह साईं जी महिरबानी अदा फाइन फिट लॻा पिया आहियूं। छा था ॿुधायो? कंबर शहर खां तव्हां कॉल कई आहे, कहिड़ो कलाम ॿुधाईंदव? अदा गानो ॿुधाईंदुसि। हा ॿुधाए यार। ओके ॿुधायां थो। जी। कयां थो वस विसारण ले अलाए छो नथो विसरी पिरी के मुंद वांगुर तूं मुंहिंजी दिलि मां नथो निकिरी। ख़ुदा ॼाणे सिवा तुंहिंजे अञा ताईं न सरंदी आ मुंहिंजी दिलि तोले रोवंदी आ मुंहिंजी दिलि तोले रोवंदी आ। वाह 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 वाह। जी जी बिल्कुलु बिल्कुलु स्मार्ट सनाउल्लाह सुठो सही पिया ॿुधायो। बसि अदा ॿुधायुमि न। ठीकु आहे, तव्हांजी कोशिशि जेका हुई उहा सही हुई, बेस्ट हुई, सुर में हुयो। सो हिन वक़्तु असां फ़ैसिलो कंदासीं त कंहिं बेस्ट यानी कि शौक़िया सिंगर में कंहिं सुठो ॻायो। फिरोज़ा सखर खां कॉल उन्हनि ॻायो, शिफ़ा शिकारपुर, ज़ुबैदा कश्मीर खां ऐं स्मार्ट सनाउल्लाह कंबर शहर खां। त अॼु जो शौक़िया सिंगर असां चूज़ कयूं था जंहिंजो नालो आहे स्मार्ट सनाउल्लाह कंबर। ब्रेक जो वक़्तु आहे, मूंसां गॾु ई रहिजो, जल्दी मोटी थो अचां, काॾे बि न वञिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। ते तारो मीमस काफ कुत्तो लाम लकण खे घट शीन शीन चे चंड दाल दर थे थेलो ये यको सबक पको। वेलकम बैक चवंदुसि मां सभिनीनि खे अल्फ़ाबेट सेगमेंट में भलीकार अवां सभिनीनि खे जेके ख़ासि करे एक्सपर्ट आहियो, स्पेशली जेके हिन सेगमेंट जो वेट कंदा आहियो ऐं वेट करे तव्हां बाक़ाइदे खेॾण जी कोशिशि कंदा आहियो ऐं हर दफ़े को न को नओं रिकॉर्ड क़ाइमु कंदो आहे। पर कॾहिं कॾहिं को रिकॉर्ड अहिड़ो हूंदो आहे जेको काफ़ी ॾींहंनि ताईं क़ाइमु हूंदो आहे ऐं उनखे तोड़ण जे लाइ काफ़ी ॾींहं लॻंदा आहिनि। ईअं ई सम्झो त 59 हिन सेगमेंट जो रिकॉर्ड आहे, वॾे में वॾो, ऐं उनखां पोइ जेको सेकंड लास्ट रिकॉर्ड थियो हुयो उहो थियो 58। सो अॼु ॾिसूं था असांखे केरु जॉइन कंदो ऐं केरु आहे जेको अल्फ़ाबेट सेगमेंट में बाक़ाइदे पुराणा रिकॉर्ड बि तोड़े सघे थो। सो जेकॾहिं कोई तोड़े सघे थो त ज़रूरु असांखे कॉल करे। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अफरोज मक्सी फ्रॉम शहजादकोट। अफरोज मक्सी फ्रॉम शहजादकोट। अफरोज अॼु अवां मूंखे लॻे थो त वॾी तयारी कई हूंदी, छो त तव्हां हर दफ़े का न का तयारी कंदा आहियो। सो अॼु केतिरा विलिंग आहियो त तव्हां खटंदव? बस नसीब जो कमु हूंदो आहे, कोई खटींदो आहे कोई हारींदो आहे, बस ठीकु आहे। त पोइ अॼु खे खट अखर आहे अफरोज जो। खे खट आहे ऐं ॾिसूं था त हाणे अदी अफरोज केतिरो रिकॉर्ड क़ाइमु करे थी, छो त तव्हां जा काफ़ी रिकॉर्ड तव्हां पंहिंजा रिकॉर्ड पाण ई तोड़ींदियूं आहियो अदी। सो अॼु बि ॾिसूं था
त तव्हां केतिरो स्कोर कयो था ऐं असां मां पंहिंजी टीम खे चवंदुसि त होशियारु ही काफ़ी तेज़ छोकिरी आहे, काफ़ी एक्सपर्ट आहे ऐं एतिरी स्पीड सां ही काउंट कंदी आहे, नाला खणंदी आहे जो असांखे काउंट करणु ॾुखियो थींदो आहे। ठीकु आहे, सो तव्हां बी केयरफुल ऐं तव्हां सुठे तरीक़े सां काउंट त मां कंदुसि, पर तव्हां ॾिसो रिपीट केतिरा थी करे। सो तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो। अफरोज़ 1 2 3 स्टार्ट। टाइम अप। 53 ते टाइम अप थियो आहे ऐं रिपीट घणा आहिनि? रिपीट को बि न आहे, कोई बि रिपीट न आहे। एतिरो स्पीड में तव्हां अफरोज़ अधी पढ़ियो आहे, ॿुधो पढ़ंदी वियो आहियो जो ख़बर ई न पई पए त रिपीट बि तव्हां कयो थियूं या न। सो एॾी फास्ट तव्हां जी महिनत थियल आहे, एॾो सुठो तव्हां खेॾो पियूं। सो 53 तव्हांजो फर्स्ट तव्हां कॉल कई आहे, तमामु ज़बरदस्त तव्हां खेॾियो आहियो 53 ऐं तव्हां को बि रिपीट मतिलबु न कयो आहे, छो त असांजी टीम खां बि तव्हां तेज़ थी विया आहियो। एतिरो स्पीड में तव्हां पढ़ियो आहे त ख़बर न पई त तव्हां रिपीट कयो आहे या न, पर ज़्यादातर हुननि गौर कयो त तव्हां रिपीट न कयो आहे। अदी अफरोज़ जी पहिरीं कॉल आहे हिन सेगमेंट जी, 53 हिननि स्कोर कयो आहे ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां त टॉप स्कोर हिन सेगमेंट जो आहे 59, यानी कि जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां हिन रिकॉर्ड खे तोड़े सघो था त पहिरियों त हिन वक़्तु 53 करणो पवंदो। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। अदा जेबी देरो गुड सोना खान चांडियो मां नरगिस चांडियो जी ॻाल्हायां। नरगिस चांडियो, जेके असांजा रेगुलर कॉलर आहिनि या जेके असांजा रेगुलर व्यूअर आहिनि, ख़ासि करे हिन शो जा, उहे ॾिसंदा हूंदो त ज़्यादातर अॼुकल्ह मुक़ाबिलो असांजे हिन शो में थिए पियो ॿिनि हिननि छोकिरियुनि जो। हिकु अदी अफरोज़ मक्सी फ्रॉम शदाद कोट ऐं ॿी हीअ असांजी अदी आहे नरगिस चांडियो। हीअ ॾाढो ज़बरदस्त ॿई खेॾंदियूं आहिनि, कॾहिं अदी अफरोज़ खटी वेंदी आहे, कॾहिं अदी नरगिस खटी वेंदी आहे। सो हिन वक़्तु नरगिस चांडियो असां सां गॾु लाइन ते आहे ऐं अदी अफरोज़ जो स्कोर थियो हुयो 53 ऐं हिन वक़्तु असां अदी नरगिस चांडियो खे हिकिड़ो अखर ॾींदासीं, उन अखर मां ख़बर पवंदी त अदी केतिरो स्कोर करे पई। दाल दर अवां जो अखर आहे ऐं हिन वक़्तु तव्हांजो टाइम स्टार्ट थींदो। सो तव्हां बि काफ़ी तयारी लॻे थो त कई आहे ऐं अॼु वॾो ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे। मां चवंदो आहियां त अहिड़े क़िस्म जो मुक़ाबिलो थिए त ख़बर पवे त वाक़ई असांजे हिन सेगमेंट में को मज़ो थिए पियो। नरगिस चांडियो जो टाइम स्टार्ट थिए पियो। 1 2 3 गो। दो दिल पर दुर्मन दरी चार दीवार पर दोस्त दौर पर दो दरबार दिलदार दरबार दोस्त दंग दर दिली दवा दुनिया दीवा जलेल दमादम दाम दौलत जैसे कि दामन दारन दो दीवान दीवान दो दरमियान दादो युवा दर्द दो दुकान दरो दीरो दिल बेगी तारी दुबई दिल दर तारी दर्द तारी दर्द दामन दस पर दर्द दर दर चंदा दर्द टाइम अप। रिपीट आहिनि? रिपीट न आहिनि? ओ हो जे रिपीट न आहिनि त पोइ सलाम आहे अदी नरगिस अवांखे। 57 यानी के अदी अफरोज़ खे खट उन्हनि जो अखर हुयो, उन्हनि 53 स्कोर कयो, उन्हनि को बि रिपीट न कयो लफ़्ज़। ईअं ई हिन वक़्तु अदी नरगिस चांडियो 57 स्कोर करे हिन वक़्तु अदी अफरोज़ खे बीट कयो आहे। तमामु ज़बरदस्त। ऐं ईअं ई मां चाहींदो आहियां त रोज़ असांजे हिन ख़ासि करे सेगमेंट में जॾहिं बि असांजी शो हलंदो आहे त हिन में मुक़ाबिलो थिए त ईअं ई थिए जीअं अफरोज़ ऐं नरगिस खेॾंदियूं आहिनि, ॾाढो ज़बरदस्त खेॾंदियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु नरगिस चांडियो बीट कयो आहे। शुरू में फर्स्ट जॾहिं ही मां शो स्टार्ट कयां पियो ऐं उन वक़्तु ही सेगमेंट खेॾंदो हुयुसि त उन वक़्तु नरगिस चांडियो विन कंदी हुई, उनखां पोइ अदी अफरोज़ ईंदी, अफरोज़ अची इन्हनि खे बीट कंदी हुई, पर अॼु वरी अदी नरगिस पंहिंजो पाण खे साबित कयो त हूअ विनर आहे। पर हिन वक़्तु अञा मुक़ाबिलो आहे, ईअं न आहे त न, छो त कोई बि टियों कॉलर तव्हां ॿिन्हिनि खे बि बीट करे सघे थो। लाइन ते ॾिसूं था केरु आहे, कहिड़ी अदी आहे या अदो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी हेलो भाई, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? साईं मुंहिंजा त ख़ैर आहिनि, तव्हां ॿुधायो? कहिड़ा हाल आहिनि? अचो ॿाहिरि निकिरी अचो, वियूं कचहरी कयूं। हा इहो तारे कलाम ॿुधाईंदासीं तव्हांखे। अरे
यार परेशान लगा एडी पिया आहियूं, देर तो सां कॉल अलाए कई या आहे। असांजी कॉल ई कोन थो खणी। एडी असां तव्हांजो देर सां प्रोग्राम कॉल ॿुधूं पिया, ॿुधो त सही। हींअर टीवी हलाए ताईं प्रोग्राम ॿुधूं पिया। अल्लाह एडी देर सां कॉल कई असां आहे। 2 कलाक 3 कलाक थियनि असां कॉल त हाणे फोन करे 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 बेज़ार थी विया आहियूं। हाणे साईं तव्हां हिकिड़ो कमु कयो, तव्हांजी कॉल त लॻी वई आहे, नेक्स्ट वरी सुभाणे तव्हां ज़रूरु कॉल कजो, तव्हांजी स्टार्ट में ई कॉल लॻंदी ऐं उन में असां कंदा आहियूं पंहिंजो सिंगिंग जो सेगमेंट, छो त हिन वक़्तु हले पियो अल्फ़ाबेट सेगमेंट ऐं उन में ज़बरदस्त मुक़ाबिलो हली रहियो आहे। सो तव्हांजो गानो नथा ॿुधी सघूं, गाने वारो सेगमेंट ख़तमु थी चुको आहे। वरी हिन खां पोइ असां ईंदासीं शेरो शाइरी जो सेगमेंट जे लाइ तव्हां तयारी करे सघो था। फ़ौरन उहे दोस्त जेके असांजे हिन सेगमेंट में ख़ासि करे शेरो शाइरी में सोड़ंदा आहिनि। हिन वक़्तु हले पियो अल्फ़ाबेट सेगमेंट जंहिंमें तमामु ज़बरदस्त मुक़ाबिलो करे रहियूं आहिनि अफ़रोज़ मक्सी ऐं नरगिस चांडियो जो ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे। सो तव्हां हिननि खे बीट करण जे लाइ ज़रूरु कॉल कयो ऐं पंहिंजी क़ाबिलियत शो कयो त तव्हां केतिरा कैपेबल आहियो। सो हिन वक़्तु ॾिसूं था त उन कॉल जो इंतज़ारु आहे जेको, पर ईअं पॉसिबल अॼु त मूंखे नथो लॻे त कोई अहिड़ो कॉलर हुजे जेको हिननि खे बीट करे सघे थो। सो ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। सर क्या हाल है, ठीक ठाक हो? सर मैं तो बिल्कुल ठीक हूँ। आप टेलीविज़न का जो वॉल्यूम है वो कम कीजिए और थोड़ा सा डिस्टेंस रखें टीवी से। सर मैं सिंधी आहियां, सिंधी में ॻाल्हायां। वो यार तू सिंधी आहे त तू उर्दू में छो थो ॻाल्हाए? के कयुमि हिन सेगमेंट में जेको तव्हां कॉल कई आहे तव्हांखे ख़बर आहे, ॾिठल आहे ही सेगमेंट तव्हांजो अॻु में ॾिठल आहे जंहिंमें तव्हां कॉल कई आहे? सर इहो अॻु में न ॾिठल हो, हेर बाक़ाइदे हेर ॾिठो आहे ऑनलाइन। हाणे ॾिठो अथव, थोरो टीवी खां परते थो न त तव्हांजी कॉल कटिजी वेंदी। तव्हांजो अखर आहे मीम मस ऐं तव्हांजो टाइम हाणे स्टार्ट थींदो। मीम मस सां जेतिरो बि तव्हां स्कोर करे सघो था कयो। मीम मस सां जेतिरा बि तव्हांखे वर्ड ठहनि, नाला ठहनि, जेतिरो बि उहे तव्हांखे जल्दी जल्दी ठाहिणा आहिनि। टाइम तव्हांजो 20 सेकंड्स आहे, ठीकु आहे? टीवी खां परते थी वञो। परते छो ई कोन था तव्हां, मुंहिंजी ॿुधो ई कोन था। तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो 1 तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई आहे। ड्रॉप असांजे ऑफिस मां ई थींदी आहे, छो त तव्हां असांजे कुझु शयुनि खे फॉलो नथा कयो त पोइ कॉल ड्रॉप करणी पवंदी आहे या मजबूरी हूंदी आहे। टोटल डिस्टर्ब माहौल थींदो आहे जेकॾहिं तव्हां टीवी जे भरिसां वेही ऐं वॉल्यूम बि ॿुधंदा आहियो त पोइ थोरो ॾाढी डिस्टर्बेंस थींदी आहे। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी ब्रदर। जी जी। हिन सेगमेंट में जंहिंमें कॉल कई आहे तव्हां इहो ॾिठो हाणे नरगिस चांडियो जो स्कोर ॾिठो तव्हां? बाबा अॼु या त तव्हां अॼु अफ़रोज़ ऐं नरगिस चांडियो जो स्कोर ॿुधी करे त ईअं सिस्टम ई फेल करे छॾियो अथव। तव्हांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हाणे कीअं इहो सेगमेंट खेॾिजे। सो तव्हां वटि टाइम अञा आहे, असां कॉल्स अटेंड करे सघूं था। जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां बहितरीन तरीक़े सां हीउ सेगमेंट खेॾी सघो था त पहिरियों कॉल करण खां अॻु में सिर्फ़ु एतिरो ॾिसंदा कयो त सेगमेंट कहिड़ो थो हले ऐं मूंखे हिन में पार्टिसिपेट करिणो आहे, छा मां हिन में करे सघां थो या न। त पोइ छा आहे उन सीक्वेंस सां, जंहिं सीक्वेंस सां असां हलूं था उहो ॾिसंदड़ खे बि मज़ो ईंदो ऐं असांखे बि सुठो लॻंदो। सो पहिरियां तव्हां असांजे हिन सेगमेंट खे ॾिसो, सम्झो, परखियो ऐं उन खां पोइ तव्हां कॉल कयो। कॉल करण खां पोइ तव्हां पंहिंजो हिसो शामिलु कयो। ॾिसूं था त अॼु जीअं हिन वक़्तु स्टार्ट में ॾाढो ज़बरदस्त मज़ो आयो आहे ऐं जॾहिं बि हिन सेगमेंट में स्कोर तेज़ वधंदो वेंदो आहे त ॾाढो हार्ड सेगमेंट थींदो वेंदो आहे। सो हिन वक़्तु ॾाढो हार्ड आहे, मतिलबु हाणे जेको बि कॉलर कॉल कंदो उन जे लाइ ही सेगमेंट हार्ड आहे, सख़्तु आहे। ऐं जेकॾहिं इहो सच थो ॿुधायां, अॼु जेकॾहिं हिननि खे को बीट करे पियो न, उनखे धरती टीवीअ तरफ़ां 2 गिफ्ट ॾींदासीं। 2 गिफ्ट मतिलबु हूअं हिकिड़ो असां गिफ्ट मोकिलींदा आहियूं हिकिड़े सेगमेंट जो, हुन में पोइ 2 गिफ्ट जेकॾहिं अहिड़े क़िस्म जे हार्ड सिचुएशन मां कोई विन करे थो। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम जी ब्रदर, गुड नेम? आमिर अली। आमिर अली फ्रॉम शिकारपुर। शिकारपुर खां आमिर अली कॉल कई आहे।
आमिर मीम मस अवां जो अखर आ जी जी ठीक है मीम मस सां तव्हांखे जेतिरा नाला सम्झ में अचनि था 20 सेकंड्स में तव्हां खणो टाइम तव्हां स्टार्ट थींदो हाणे 1 2 3 गो मूंखे मीर मूंखे मारे मुंहिंजो आ मसा तुझो मुंहिंजो आ मूंखे मारे थी मासात मुंहिंजो मूंखे मारे थी मुंहिंजी मासात मूंखे मारे थी आमिर अली तव्हां शायदि सम्झो कोन हुयो मीम सां नाला खणणा लफ़्ज़ ठाहिणा हुया मुजाहिद मासात मरी मूंखे मुंहिंजो ईअं लफ़्ज़ ठाहिणा हुया सो तव्हां जुमिलो पिया शायदि ठाहिण जी कोशिशि कयो मूंखे मासात मारे थो इहो बि ठीकु हुयो सो लाइन ते सुठा केरु आहे अस्सलाम वालेकुम ये कब कहा था कि नजारों से खौफ आता है ये कब कहा था कि नजारों से खौफ आता है मुझे तो चांद सितारों से खौफ आता है फिजाओं का जबर तो सीने पे रोक लेते हमें तो उदास बहारों से खौफ आता है अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम लॻे थो अधी सिंधू थी ॻाल्हाए जी तव्हां हमेशह शेर सां ई स्टार्ट कंदियूं आहियो इन करे तव्हांजी आइडेंटिफिकेशन ई शेर थी वियो आहे सो अदी हिन वक़्तु हीउ जेको तव्हां सेगमेंट ॾिसो पिया हिन में बाबा छोकिरियूं ॾाढियूं तेज़ आहिनि इन्हनि खे त कोई बीट ई नथो करे सघे ख़ासि करे हिन सेगमेंट में जंहिंमें अदी अफरोज़ आहे शिदात कोट खां कॉल कंदी आहे ऐं ॿी अदी नरगिस चांडियो आहे सो ही टॉप ते आहिनि ॿई जंहिंमें हिन वक़्तु टॉप ते आहे नरगिस चांडियो तव्हां हिन वक़्तु कॉल कई आहे ऐं अव्हां जो मूं अखर चूज़ कयो आहे ते तारो तव्हांजो अखर आहे 20 सेकंड्स तव्हां टाइम आहे 20 सेकंड्स में ते तारे सां जेकॾहिं तव्हां जेतिरा नाला ठाहे सघो थियूं त ठाहे ॾेखारियो टॉप स्कोर अथव 53 ओ 57 ऐं इन खां बि अॻु में जो जेको टॉप स्कोर आहे हीअ त अॼु जो टॉप स्कोर आहे 57 पर इन खां अॻु में आहे 59 उनखे जेकॾहिं तव्हां क्रॉस कयो थियूं त ॾाढो ज़बरदस्त टाइम तव्हां स्टार्ट थिए थो 1 2 3 गो साली साल 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 तहाँ तहीं सारी के तहीं करे तकलीफ तामीर तबदीर तारो तब तरबूज लू थेलो तलवार तीली तन तू तब तुंजो तन्हा त्यारी तोभा तदे तला तला साली में तोखे तहीं करे तरकी तेजी तेरी तेजाब तन्हाई तीर तर सारी के तकलीफ तंदुरुस्ती तकरीर तहरीर टाइम अप तमामु सुठो खेॾियूं तव्हां अदी सिंधू 46 47 ते तव्हांजो टाइम पूरो थी वियो 46 तमामु इहो बि वॾो स्कोर आहे आम डेज़ में जॾहिं असां ही सेगमेंट खेॾंदा आहियूं जॾहिं कोई एक्सपर्ट न ईंदो आहे त पोइ 20-25 बि तमामु वॾो स्कोर हूंदो आहे पर तव्हां उन जी भेट में 46 स्कोर कयो आहे पर छा आहे त तव्हां खां वधीक जेके खेॾी चुकियूं आहिनि न अॼु उहे ॾाढियूं तेज़ आहिनि इन जे करे तव्हांजो हीउ जेको 46 स्कोर आहे उहो अॼु त लुड़ी वियो सो टाइम पूरो थी चुको आहे हिन वक़्तु अनाउंस कंदासीं मूंखे ख़बर आहे पर पोइ बि नालो खणंदासीं त कंहिं विन कयो आहे हीउ सेगमेंट विन कयो आहे नरगिस चांडियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे मोटी तुंहिंजा मूंसां गॾु ई रहिजो धरती जो जमालो वाह वाह जमालो हा तूं ईअं चवण पई चाहीं हा तूं ईअं चवण पई चाहीं मां तुंहिंजो तूं मुंहिंजी आहीं हा तूं ईअं चवण पई चाहीं मां तुंहिंजो तूं मुंहिंजी आहीं ॻोल्हे न सघंदो मूंखे ज़मानो ॻोल्हे न सघंदो मूंखे ज़मानो पंहिंजी ज़ुल्फ़नि में जे लिकाई हा तूं ईअं चवण पई चाहीं मां तुंहिंजो तूं मुंहिंजी आहीं दरवाज़े जी ॾार मंझां तूं दरवाज़े जी ॾार मंझां तूं हा मूंखे ॾिसण पई चाहीं हा तूं ईअं चवण पई चाहीं मां तुंहिंजो तूं मुंहिंजी आहीं वेलकम बैक भली करे आया शेरो शायरी सेगमेंट में अवां असांजे हिन सेगमेंट खे ॾाढो दिलि सां पसंदि कंदा आहियो छो त हिन में असांखे काफ़ी माण्हू
हिसो वठंदे नज़र ईंदा आहिनि। सो सभ खां पहिरियां लाइन ते ॾिसूं था त केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, मैं सारा बात कर रही हूँ सखर से। सारा सखर से बात करिए। सारा कैसी हैं आप? ठीक हैं? अल्लाह का शुक्र और है। आज तैयारी की है शायरी की? जी आज भी की है। सारा सखर मां असां ॻाल्हाईंदी आहे ऐं काफ़ी महिनत कंदी आहे। ही सिर्फ़ु ईअं हरू कोन थो चवां, वाकई महिनत कंदी आहे। जेकॾहिं तव्हां सारा जी शुरूआती कॉल्स ॾिसंदव त सारा जी शाइरी पढ़ण जो अंदाज़ ऐं हाणे वारे में वॾो फ़र्क़ु आहे, यानी कि महिनत करे थी। त सारा छा था ॿुधायो तव्हां अॼु? आई मिस यू एंड योर शो, धरती जो जमालो, वाह वाह जमालो। आप शो करते रहें, हम इंजॉय करते रहें। शायरी से पहले एक कथा है आपके लिए, आपके नाम। वाह 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 जी। प्रोग्राम लाइव ना हो तो एहसास होता है, हैदर कादरी के बिना धरती टीवी कितना उदास होता है। वाह वाह। उम्र हो आपकी सितारों जितनी लंबी, ऐसा होस्ट कहाँ हर किसी के पास होता है। अरे सारा, हे त मतलब तव्हां मतलब लाइक कयो था असांजे हुनखे, पर ईअं न आहे। लाइक एतिरा ॾाढा सुठा होस्ट पिया आहिनि ऐं काफ़ी टैलेंटेड माण्हू असां वटि आहिनि। सो शायरी है जी शायरी है। जी। दर्द क्या होता है बताएंगे किसी रोज, कमाल की गजल है सुनाएंगे किसी रोज। थी उनकी जिद कि मैं जाऊं उनको मनाने, मुझको ये वहम था वो बुलाएंगे किसी रोज। उस रब की कसम मैंने तो सोचा भी नहीं था, वो इतना मेरे दिल को दुखाएंगे किसी रोज। उड़ने दो इन परिंदों को आजाद फिजा में, हमारे हुए तो लौट ही आएंगे किसी रोज। वाह। उड़ने दो परिंदों को हवाओं में। बाक़ी लाइन ॾाढी ज़बरदस्त हुई। हुनजो मक़सदु मफ़हूम इहो हुयो त जेकॾहिं तव्हांजो हूंदो त वापसि ईंदो, ऐं इहो चवंदा आहिनि त दोस्त खे ऐं पखी खे आज़ादु छॾींदा कयो, जेकॾहिं तव्हांजो हूंदो त वापसि मोटी ईंदो। सो ॾाढी ज़बरदस्त ख़्याल, सुठो कॉन्सेप्ट। सारा सखर मां असांखे कॉल कई ऐं ॾिसूं था त हिन वक़्तु सेकंड जेका कॉल आहे उहा कहिड़े शहर खां आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी ब्रदर। सर कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर तबियत सही? मां बिल्कुलु ठीकु। अवां ॿुधायो? मोहम्मद सादिक नारेजानी खां। मोहम्मद सादिक नारेजानी खां। जी मोहम्मद सादिक, तव्हांजी शेरो शायरी सेगमेंट में कॉल शामिल थी चुकी आहे। अवां जी सर। असां सां लाइन ते मौजूदु आहे। छा था ॿुधायो तव्हां? इल्म जे सदके थियो इंसान आलीशान आ, इल्म जे नाहे त पोइ इंसान ॼण हैवान आ। वाह। इल्म आहे रोशनी, इल्म आहे ज़िंदगी, इल्म जी दौलत कयो इंसान खे इंसान आ। इल्म सां बंदे खे सुए थी सदाई बंदगी, इल्म जे अज़मत जो शाहिद रब जो क़ुरान आ। इल्म बख़्शे सच थो, झल बख़्शे कूड़ थो, इल्म आज़ादी सरासर झल ॼण ज़ंदान आ। वाह सर। वाह वाह मोहम्मद सादिक, ॾाढो सुठो ऐं बहितरीनु तव्हांजी चूंड, ख़ूबसूरत शाइरी ऐं पढ़ण जो अंदाज़ बि तव्हांजो बेस्ट हुयो। तमामु महिरबानी मोहम्मद सादिक भाउ जी। 2 कॉल्स शामिल कयूं आहिनि असां, सारा सखर खां ऐं मोहम्मद सादिक असांखे कॉल कई, जिन पंहिंजी ख़ूबसूरत शाइरी ख़ूबसूरत अंदाज़ में ॿुधाइण जी कोशिशि कई। ऐं अञा बि असां वटि टाइम आहे ऐं ॾिसूं था त अॼु केरु विन कंदो शेरो शाइरी सेगमेंट में, केरु आहे जेको बहितरीनु शाइरी बहितरीनु अंदाज़ सां ॿुधाए सघंदो। सो उहे असांजा जेके कॉलर आहिनि ख़ासि करे हिन सेगमेंट में ॾाढो इंट्रस्ट सां हिसो वठंदा आहिनि। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। माशाअल्लाह, ख़र्ज वारो अमान लाइ अब्बासी पियो ॻाल्हायां मोहन जो दड़ो खां। केरु साईं? अमान लाइ अब्बासी पियो ॻाल्हायां मोहन जो दड़ो खां। अमान ला अब्बासी साहब मोहन जो दड़ो। अमान ला साहब कीअं आहियो? हा हा ख़ैर ख़ुशि। तव्हां ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं ॾाढो ख़र्ज वारो आवाज़ जेको आवाज़ जो मूंखे ॿुधण में आयो, तव्हांजी हेलो में लॻो त यार को बहस वारो आवाज़। आवाज़ में पर्सनैलिटी हूंदी आहे न, माशाअल्लाह ज़ाहिर थींदी आहे। पर्सनैलिटी। ऐं ॿियो
आवाज़ गौरव भी आहे। ॿियो मां थोरो शेरो शाइरी में थो वठंदुमि। अच्छा अच्छा, जी जी बिल्कुलु बिल्कुलु। छा था ॿुधायो अमरलाल साहब, छा थो ॿुधायो साईं? हा जी, पहिरियों शेख ख़याल जो त शेर ॿुधायां तव्हांखे। वाह वाह। माण्हू न सभु सुहिणा, पखी न सभु हंज, कंहिंखे मिलियूं ख़ुशियूं, कंहिंखे मिलियो रंज, ज़िंदगी आहे शतरंज, खेॾजां वॾे ख़्याल सां। वाह वाह। ऐं ॿियो शेर आहे साईं, मूंखे पहिरियों ईअं लॻो त ॼण तव्हां शाह बुखारीअ जा, मूंखे ईअं लॻो ॼण शाह साहब जो बुखारी मूंसां गॾु मोहन जो दड़ो ते सर्विस कंदो हुयो जी। हा। दुनिया जी तेज़ लहरुनि में लुड़ी लाचार थी पिया हूं, वाह। मोहन जो दड़ो वांगुरु फिटल आसार थी पिया हूं, वाह। हुया जो दम हयातीअ जा, खयासीं ॿार बि ॿियनि जा, वाह। अॼुकल्ह ॼण असां पंहिंजनि ते बि बार थी पिया आहियूं, सजायो जिन खे सीने ते उस्ताद गुल समझी, तन लाइ बि को कंडनि जो हार। अल्लाह 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 अल्लाह, वाह 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 वाह। बुखारी साहब चए, वाह साईं वाह। दिल में दर्दन जो दास्तान भरियो पियो आहे, वाह वाह। जीअं तारनि सां आसमान भरियो पियो आहे, बुखारी मुंहिंजी दिल लॻी वई आहे दोस्त तोसां, न त सोणनि सां त जहान भरियो पियो आहे। वाह वाह। वरी तो बुखारी साहब चए, हा साईं, कॾहिं महबूबनि सां मेड़ो, कॾहिं जीअ पंहिंजे सां झेड़ो, ही हयाती हिकु ॿेड़ो, कॾहिं लहरुनि में त कॾहिं लोॾनि में, कॾहिं लहरुनि में त कॾहिं लोॾनि में। वाह वाह। वरी तो चए बुखारी साहब, लफ़्ज़नि जी आहे पंहिंजी ख़ुशबू, जज़्बनि जी आहे पंहिंजी ख़ुशबू, माण्हू सभु मोतीअ दाणा, पर दोस्तनि जी आहे पंहिंजी ख़ुशबू। वाह वाह। ॾाढनि ॾींहंनि खां पोइ कॉल मिली आहे, ॾाढी कोशिशि कंदो अमानुल्लाह साहब, एॾा सुठा शेर। ॿियो तव्हांजो बचपन जो दोस्त डोकरीअ में आयो आहे। जी जी साईं। ओ मुज़फ़र बलोच ॻाल्हि कंदो आहे त तव्हांजो बचपन जो दोस्त आहे, हिते डोकरीअ में कपिड़े जो दुकान खोलियो साईं। अरे माशाअल्लाह। हा, तव्हां ॻाल्हि कंदो आहे, मिलण सां थींदो आहे, सो तव्हांजे नाले चवंदो आहे त मुंहिंजो कादरी साहब बचपन जो बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजो पुराणो दोस्त रहियो आहे। बिल्कुलु मुज़फ़र तमामु मुंहिंजो बेस्ट फ्रेंड रहियो आहे, तमामु बहितरीनु। ऐं माशाअल्लाह तव्हां जी ॾाढी ज़बरदस्त शाइरी अमानुल्लाह अब्बासी साहब असांखे कॉल कई फ्रॉम मोहन जो दड़ो। ॾाढो सुठो साईं जन जो आवाज़ ऐं बहितरीनु साईं जन जी अदायगी। हिन वक़्तु ॾिसूं था त ही जेके टे कॉलर आहिनि उन्हनि खां पोइ केरु आहे चोथों कॉलर जेको अञा बि ख़ूबसूरत शाइरी ख़ूबसूरत अंदाज़ सां असांखे ॿुधाईंदो। सारा सखर खां मोहम्मद सादिक ऐं अमानुल्लाह अब्बासी साहब मोहन जे दड़ो खां असांखे कॉल कई आहे। सो ॾिसूं था, अञा वक़्तु आहे, टाइम पियो आहे, अञा टाइम पियो आहे। सो कॉल कयो ऐं शामिल थी वञो असांजे शेरो शाइरी सेगमेंट में। ॾिसूं था त अॼु हिन सेगमेंट जो विनर केरु आहे। इन सां गॾोगॾु असां धरती टीवी जो तव्हां पेज ऐं धरती टीवी जो तव्हां ख़ासि करे हिन शो जो यूट्यूब चैनल बि सब्सक्राइब करे छॾियो। धरती जो जमालो जे नाले सां आहे ऐं धरती टीवी जो पेज। जेकॾहिं कोई मूंखे पर्सनल जॉइन करणु चाहे त हैदर कादरी ऑफिशियल मुंहिंजो पेज आहे ऐं हैदर कादरी एक्टर जे नाले सां यूट्यूब ते मुंहिंजो चैनल आहे, HYDER सां मुंहिंजी स्पेल आहे। सो लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। मोहम्मद जुमन सातो साईं मोहम्मद जुमन सातो साहब, एॾी गैर हाज़िरी, एॾी देर खां पोइ अॼु तव्हां कॉल आई आहे। ओए हणी हणी बीठा थे, न लगी कॉल, वाह जी तैयारी कई थी पर ॿिए दफ़े। अरे ठीकु आहे साईं, हिन वक़्तु छा था ॿुधायो? मुंहिंजे बारे में ओ साईं छा थो भाई। वाह वाह। साईं उस्ताद बुखारी साहब फरमाए थो त मुंहिंजे बारे में ओ साईं छा थो भाई। तोखा हिकिड़ो ॾींहुं छिॼां थो, ॾींहुं उन खे साल चवां थो। वाह। तोखा हिकिड़ो ॾींहुं छिॼां थो, ॾींहुं उन खे साल चवां थो, पर जे विछड़ी वरियल छाई छा थो भाई। छा थो भाई। वाह साईं माई। तुंहिंजे दर्शन लाइ सिकां थो, लख शुक्राना मुंह त ॾिसां थो, हाय हाय, पर जे छातीअ पंहिंजे लाइ छा थो भाई। छा थो भाई। हा साईं। गैब सां गॾु जानी तुंहिंजी, वाह, जान जले थी जानी मुंहिंजी, वाह, पर जे तन जो खाई पाई छा थो भाई। हा साईं। वाक़ुफ़ आ उस्ताद बुखारी, वाह, वाक़ुफ़ आ उस्ताद बुखारी, तो फरमाए दिल ॾी ठारी, वाह,
पर जे मुंहिंजो यार सदाईं छा थो पाईं। छा थो भाई? हा साईं। ॿियो साईं शेर आहे त सिकंदे थियलनि साल हा। तो सिक न लाथी सुपरी। सिकंदे थियम साल तो सिक न लाथी सुपरी। अठई पहर अंदर में तुंहिंजी सिक संभाल। वाह अची हूं त हमल चवे करे भलायूं भाल। वाह त ही मुल्क वॾियूं सभु माल हूं त सिर थूंदो सदको कयां। वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं। ॻाल्हियूं अथमि के दिलियूं दिलबर तोसां वाह चवां चई न सघां आजन मुंह ते से ॾिसी हाल हमल जो अची को दोस्त दिलासो ॾे। वाह। फिरी पेर भरे सुध लही वञ सूरन। फिरी पेर भरे सुध लही वञ सूरन जी। ॾाढो ज़बरदस्त। असांजो साईं जुम्मन सातो साहब जिन ही शेर ॿुधायो ऐं ॾाढो सुठो बहितरीनु कोशिश। ऐं अॼु असांखे 4 कॉलर हिन वक़्तु ताईं कॉल करे चुका आहिनि असांजे हिन सेगमेंट में। अञा बि जेकॾहिं कॉल अचे थी त असां वठी सघूं था। जे अञा लेट थी त पोइ असां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदासीं। हिन में सारा सखर, मोहम्मद सादिक ऐं अमानुल्लाह अब्बासी साहब ऐं जुम्मन सातो साहब। ॾाढो ज़बरदस्त मुक़ाबिलो थींदो। ॿिनि माण्हुनि में त बहितरीनु मुक़ाबिलो थींदो जो अञा ॾिसूं था। हिकिड़ी कॉल पंजी बि वठूं था, उन खां पोइ ख़बर पवंदी त केरु बेस्ट आहे। लाइन ते केरु आहे? अस्सलाम वालेकुम। दर्द दिल ते सहण मुश्किल थो लॻे, बिछड़ी ज़िंदा रहण मुश्किल थो लॻे, तोखे मिलंदा आशिक़ सवाई अयाज़, तो जहिड़ो महबूब मिलण मुश्किल थो लॻे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी सिंधु पई ॻाल्हाए? हा भाउ कहिड़ा हाल अथव? अच्छा, ॿियो दफ़ो कॉल लॻी आहे तव्हांजी ऐं मस्तु लॻी वई आहे। ख़ुशि नसीब आहियो जी। कहिड़ी शाइरी ॿुधाईंदो? अॼु बाबा मुक़ाबिलो अथव सख़्तु। अमानुल्लाह अब्बासी साहब ॾाढो सुठो पढ़ियो आहे ऐं हेॾो जुम्मन सातो साहब बि बाक़ाइदे मुक़ाबिलो हिननि जो पाण में आहे ऐं तव्हां आया आहियो। छा था ॿुधायो? कोशिश कयूं भाऊ। हर शख्स गिरेबान किया तुझे देखने के बाद, दावा मेरा बजा है तुझे देखने के बाद, हम आके तेरे शहर से वापस न जाएंगे, ये फैसला किया है तुझे देखने के बाद। कहते हैं लोग तुझको मसीहा मगर यहाँ एक शख्स मर गया है तुझे देखने के बाद। सजदा करूं के नक्शे कदम चूमती रहूं, घर काबा खाना बन गया है तुझे देखने के बाद। सजदा करूंगी तो काफर कहेंगे लोग, ये कौन सोचता है तुझे देखने के बाद। रहती हूँ खोई खोई सी अब हर वक्त, ये हाल हो गया है तुझे देखने के बाद। जी तमामु सुठो बहितरीन। अदी सिंधु बि पंहिंजो हिसो उन शामिल करे वई, ॿियो दफ़ो कॉल करे वई, यानी कि हिन एपिसोड में, हिन अॼोके शो में हिननि जो तमामु सुठो कंट्रीब्यूशन रहियो 2 दफ़ा। सो हिन वक़्तु 5 कॉल्स असां शामिल करे चुका आहियूं ऐं हिन वक़्तु असां फ़ैसिलो ॾींदासीं तमामु सुठो जंहिं बहितरीनु अदायगी सां ऐं ख़ूबसूरत सिलेक्शन वक़्ताइती करे विन कयो आहे। उन जो नालो आहे अमानुल्लाह अब्बासी। बेस्ट शाइरी जी जिन पढ़ी, ख़र्ज वारो आवाज़ ऐं बहितरीनु हिकिड़ो आवाज़ जो ॿुधण में बि हिकिड़ो सुकून पियो अचे। बहितरीनु अदायगी साईं जन जी हुई जिन मोहन जे दड़े खां असांखे कॉल कई, अमानुल्लाह अब्बासी साहब। सो उन्हनि विन कयो आहे। ब्रेक जो वक़्तु आहे, मोटी थो जा मूंसां गॾु ई रहिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। भली करे आया असांजे धरती जो जमालो शो में अवां सभई ऐं वक़्तु टाइम थोड़ो बचो आहे, पर जेतिरो बि बचो आहे असां उनखे सुठे तरीक़े सां अवां सां गॾु कोशिशि कंदासीं त गुज़ारियूं, छो त तव्हां असां सां गॾु आहियो त असां बि अवां सां गॾु आहियूं। ऐं हिन वक़्तु ही 4 कलर जा जेके बैलून तव्हां ॾिसो था, आख़िरी सेगमेंट जॾहिं असां कंदा आहियूं सो ही 4 कलर जा जेके बैलून्स हिननि में सिर्फ़ु हिकु विनर हूंदो आहे ऐं 3 जेके हूंदा आहिनि उहे ख़ाली हूंदा आहिनि, यानी कि उन्हनि में कुझु बि न हूंदो आहे ऐं उन्हनि में तव्हांखे चूज़ करिणो हूंदो आहे त हिननि मां कहिड़ो उहो बैलून आहे जंहिंमें विनर जी पर्ची आहे। सो तव्हांजे साम्हूं ही 4 कलर आहिनि, ब्लू आहे, ग्रीन आहे, ऑरेंज आहे ऐं पिंक आहे। सो जेकॾहिं तव्हां सम्झो था त पिंक में विनर जी पर्ची आहे
त उहो तव्हां सम्झो था। जेकॾहिं तव्हां सम्झो था त ऑरेंज में विनर जी पर्ची आहे त उहो मां त नथो सम्झां, उहो तव्हां था सम्झो। ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो था त ग्रीन में अवां विनर जी पर्ची आहे त उहा बि तव्हांजी मर्ज़ी आहे। ईअं ई घणा ब्लू में सम्झंदा हूंदा त ब्लू जेको स्काई ब्लू आहे उन में विनर जी पर्ची आहे। सो नाउ इट्स अप टू यू त तव्हां छा था चूज़ कयो। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं और आज़मन लगारी पियो ॻाल्हायां, राम गुलाब लगारी सां। असांजे कॉल आवाज़ त अचे पियो पर हिन हॉल में आवाज़ खपे। हेलो जी साईं जी। हा हा ॿुधायो केरु पिया ॻाल्हायो भाउ? साईं गुलाब लगारी सां रियाज़ अमन लगारी पियो ॻाल्हायां। गुलाम लगारी भाउ कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो भाई? 4 कलर जा जेके फुकड़ा तव्हांखे नज़र अचनि पिया हिननि मां कहिड़ो चूज़ कंदो तव्हां? साईं असां ऑरेंज चूज़ कंदासीं। ऑरेंज। गुलाम लगारी जो ऑरेंज आहे बाबा। ऑरेंज ते कपिड़ो रखो। ऑरेंज बुक थी वियो आहे। हाणे बाक़ी बचा आहिनि 3 बैलून्स, उन्हनि में ख़बर पवंदी त केरु आहे ख़ुशनसीब जेको अॼु विनर थींदो। सो ऑरेंज गुलाम लगारी खणी चुको आहे। बाक़ी आहे पिंक, ग्रीन ऐं ब्लू। ब्लू 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 कलर या ग्रीन या पिंक। सो हिन वक़्तु अवां जल्दी जल्दी असांखे कॉल करे सघो था। स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे ऐं तव्हां असांजे हिन नंबर में पार्टिसिपेट करे सघो था सुठे तरीक़े सां। पर जेकॾहिं तव्हां कयो त लाइन ते सुना केरु आहे? अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। नालो साईं? जी जी नालो कामरान नालो है। कामरान जी जी। कामरान भाउ हिन वक़्तु 3 बैलून्स आहिनि जंहिंमें ऑरेंज 4 ऑरेंज त थी चुको आहे। बाक़ी ब्लू, ग्रीन ऐं पिंक, इन्हनि मां कहिड़ो कलर तव्हांखे खपे? पिंक कलर सही है। पिंक। ओहो कामरान भाउ बाबा पिंक खणी छॾियो। छोकिरियुनि जो कलर अॼु कामरान भाउ चूज़ कयो आहे। यानी कि वॾी ख़बर अथसि त इन पिंक में कुझु राज़ आहे ऐं 6th सेंस जे माण्हुनि जी कमु कंदी आहे। सो कामरान भाउ लॻे थो वॾो होशियारु आहे जंहिं पिंक कलर चूज़ कयो आहे। हिते घणा माण्हू पंहिंजी पसंदि ॿुधाईंदा मूंखे हीउ वणंदो आहे। हिकिड़ा माण्हू दिमाग़ सां कंदा न हिन में न हिन में हूंदो। सो लाइन ते ॾिसो था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैदर बादशाह आला खुश हो। वाह वाह फर्स्ट क्लास। बांसेदाबाद। सॉरी नालो वरी ॿुधाइजो। शफीक अहमद बांसेदाबाद। शफीक अहमद भाण सईदाबाद। शफीक भाउ कहिड़ो कलर? बाक़ी 2 बचा आहिनि। कहिड़ा कहिड़ा हमज़द? बचा आहिनि हिकु ब्लू, ॿियो ग्रीन। ग्रीन सर। ग्रीन। वाह शफीक भाउ वाह। बाक़ी आख़िरी ब्लू कलर बचो आहे। सो ॾिसूं था त केरु भाउ आहे जेको हिन कलर खे उनजे नसीब में ईंदो। छो त तव्हांखे हाणे चूज़ न आहे करिणो, हाणे असां तव्हांखे ॾींदासीं। आख़िरी कॉल हूंदी ऐं उन खां पोइ प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी तरफ़ ईंदो। ऐं इन सां गॾु गॾु वरी हिकिड़ो दफ़ो तव्हांखे ॿुधाईंदो हलां धरती TV पेज खे लाइक कयो ऐं धरती जो जमालो शो खे तव्हां यूट्यूब ते सर्च कयो। उते तव्हां पंहिंजो प्रोग्राम ॾिसो, पंहिंजी कॉल्स ॾिसंदा कयो, तव्हां जेको कुझु बि ॻाल्हाईंदा आहियो ऐं उते चैनल खे सब्सक्राइब कयो। जेकॾहिं कोई हैदर कादरी खे मुंहिंजो पर्सनल हैदर कादरी ऑफिशियल पेज आहे HYDER सां ऐं हैदर कादरी यूट्यूब हैदर कादरी एक्टर जे नाले सां यूट्यूब चैनल आहे। सो लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। सर नालो पंहिंजो? सखर खां थो ॻाल्हायां। अताउल्ला सर। अताउल्ला लाखो। सखर खां अताउल्ला लाखो साहब। तव्हांजे नसीब में हाणे आहे ब्लू कलर, छो त आख़िरी बचो आहे उहो। हाँ सही ठीक है। सो ब्लू कलर आहे अताउल्ला साहब जो फ्रॉम सखर मां। साईं जन जी कॉल आहे। थैंक यू सो मच भाउ। ऐं हाणे असां अनाउंस कंदासीं, यानी कि फूकड़नि खे फाड़ींदासीं, भञ ड्रा कंदासीं, पोइ ख़बर पवंदी त केरु विनर आहे। सभ खां पहिरियां असां हितां स्टार्ट कयूं था। पिंक कलर जंहिं दोस्त चूज़ कयो
हाणे ख़बर पवंदी त पिंक कलर में छा हुयो। ओ माय गॉड, वाह साईं वाह। वरी ॿीहर कोशिश कजो, यानी कि पिंक कलर कामरान भाउ जो हुयो ऐं भाउ कामरान ॿीहर कोशिश कजो। ऐं हिन वक़्तु असां ईंदासीं ऑरेंज जे तरफ़ ऐं ऑरेंज खे असां खोले करे ॾिसंदासीं त हिन में असांजे दोस्त छा रखियो आहे ऐं छा निकिरे पियो असांजे हिन दोस्त जे लाइ। चओ पंहिंजे नसीब खे भाउ, आई एम सॉरी भाउ, आई एम सॉरी यार। गुलाम लगारी साहब, तव्हांजो नसीब फर्स्ट तव्हां वटि बाक़ाइदे ऑप्शन हुया, तव्हां 4 ऑप्शन हुया, सोचे सम्झी तव्हां चूज़ करे सघो पिया, पर तव्हां ऑरेंज खयो ऐं ऑरेंज में अची वियो त ॿीहर कोशिश कजो, चओ पंहिंजे नसीब खे। सो हिन वक़्तु अचूं पिया ब्लू। ब्लू कलर असां पंहिंजे भाउ खे पंहिंजी मर्ज़ी सां ॾिनो अथई, यानी कि हुन वीचारे जो ॾोह ई कोन हुयो, हुनखे मौक़ो ई न मिलियो त हू चूज़ करे। या फूकणे जो रंग त सही चूंडियो आहे भाउ, यानी कि आख़िर में ग्रीन बचो आहे ऐं ग्रीन चूज़ कयो हुयो शफ़ीक भाउ। ऐं शफ़ीक शायदि इन जे करे चूज़ कयो ग्रीन, त ग्रीन माना सर सब्ज़ हूंदो आहे, माना साओ, माना ईअं सर सब्ज़, शादो आबाद। ऐं शादो आबाद मां ख़बर पवंदी आहे त शफ़ीक भाउ जो ही निकितो आहे। खटी आयो ख़ैर सां, खटी आयो ख़ैर सां शफ़ीक भाउ, खटी आयो ख़ैर सां। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अवां सभिनी जो प्यार, अवां जो कुर्ब ऐं अवां जी मोहबत मूंखे एतिरी यादि रहंदी आहे। सच इहो आहे, ईअं हरू भरू मां कोन थो चवां त कोई मां पंहिंजे प्रोग्राम जो पेट थो भरियां, न। इन जो मां तव्हांखे सबूत ॾींदुसि त असां वटि अॼु मूं वटि स्पेशली शो शुरू थियण खां अॻु में कुझु दोस्त मूंसां मिलण आया, जेके असांजे हिन प्रोग्राम जा रेगुलर कॉलर बि आहिनि, ॾिसंदड़ बि आहिनि। उन्हनि मां मूंखे हिकिड़ो दोस्त जंहिंजो नालो आहे अनवर साईं, हिकिड़ो ख़ूबसूरत गिफ्ट ॾेई वियो आहे, जेको अॼु मां तव्हांजे साम्हूं ॾेखारणु चाहियां थो अव्हां खे। ही तव्हां पिलो ॾिसो था विहाणो, हिन खे जेकॾहिं कोई प्रॉपर तरीक़े सां क्लोज़ हिन जो जेकॾहिं ठहे, हीउ विहाणो तव्हां ॾिसो था, हीउ सॼो जो सॼो विहाणो केॾी महिनत सां ठहियलु आहे। हीउ 2 विहाणा यानी कि 2 पिलो हुन दोस्त मूंखे गिफ्ट कया आहिनि ऐं हीउ टोटल लेदर आहे। लेदर जा ही जेके पिलो ॾिसो था न तव्हां, केॾी ख़ूबसूरत हीअ शइ आहे। सियारे में ख़ासि करे अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं विहाणो, अव्हां अहिड़े क़िस्म जे विहाणे ते हीअं करे सुम्हो त तव्हांखे एॾी ख़ूबसूरत निंड ईंदी। ॻाल्हि इहा न आहे त हुन दोस्त ही विहाणो ॾिनो आहे, ॻाल्हि हुनजी मोहबत जी हिकिड़ी इंतिहा आहे त हुन पंहिंजी मोहबत जो इज़हार हीअ गिफ्ट ॾेई करे कयो। ऐं मूंखे एॾी ख़ुशी थी, हुन कोन चयो आहे त को तव्हां हीउ मुंहिंजो ॾेखारियो, हीउ मां पंहिंजी मर्ज़ी सां हुनजो गिफ्ट अव्हां खे ॾेखारियां थो त तव्हां असां सां जेको प्यारु कंदा आहियो, जेका मोहबत कंदा आहियो, इहा बिल्कुलु बि यादि रहंदी आहे। सो हिन वक़्तु दिलि चए थी त थोरो तव्हांजे साम्हूं थोरो ईअं मां बि गुनगुनायां, छो त मां थोरो वधीक तव्हां खां शौक़िया सिंगर आहियां, इन जे करे। ऐं आख़िरी टाइम आहे ख़ासि करे हिन शो जे हिन सेगमेंट जो, ऐं उनखां पोइ असांजी वक़्ती तौर जी तव्हां सां जुदाई हूंदी, पर सुभाणे वरी सेम टाइम ते मां गॾु हूंदुसि तव्हां सां। सो तव्हां बि मूंसां गॾु हुजिजो, काॾे बि न वञिजो। ऐं हिन वक़्तु हीउ जेको गानो आहे, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू,
असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू।